हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं शाह बेले में ऐं ही शाह बेले में ॾिसो था अहिड़े क़िस्म जा झुगटा माना अहिड़ा बेला गजगा मौजूदु आहिनि। हे हलिया विया हेॾां होॾां विच में पाणीअ जा ईअं नांग वकड़ जेके आहिनि न उहे रस्ता आहिनि ऐं पंहिंजो तव्हां ॾिसंदव जाॾूं काॾूं बेलनि जा हिकिड़ा वरवकड़ ऐं पेचरा आहिनि त ही जेके आहिनि उहे धाड़ेलनि जूं पनाह गाहियूं आहिनि। हुननि जे लाइ जन्नत जेको आहे उहे बणियल आहिनि ऐं न आहे त हिन बेले में मौजूदु आहिनि पर ही बेला मुख़्तलिफ़ हिते पखिड़ियल आहिनि त उनजे करे हिते जेको आहे पुलिस जी पहुच या हिते पुलिस जी दस्तरस तमामु ॾुखी आहे। हिते सम्झो त जेके APC आहे उहा अची नथी सघे जे अहिड़ी APC हुजे जेका पाणीअ ते सफ़र करे उहे बि 5-8 हुजनि त उहे धाड़ेलनि जे इलाइक़नि में वञी को ऑपरेशन करे सघिजे। तलफ़ कचो हे हो चवंदा वॾा धाड़ेल आहिनि सही पर असां तंग न कंदा आहियूं। अच्छा हा ईअं जेके बेड़ियात हुजनि या जेके मोहाणा हुजनि या जेके मला मीर भर जेके ॻोठनि जा माण्हू आहिनि उन्हनि खे कुझु न चवनि। उनखे कुझु न चवंदा। अच्छा हा बाक़ी पंहिंजी अचु वञु कनि। अचु वञु करे पुलिस जो ऑपरेशन धाड़ेलनि जे ख़िलाफ़ करे त अहिड़े पाणीअ में कामयाबु ईंदो? मुश्किल आहे। मुश्किल आहे त माना हिन में ओ APC हो बख्तरबंद गाॾी हलंदी न सघंदी। ॾिसो जाड़ो करो पाणी लॻो पियो। हिते जेको इलाइक़े में रहंदा आहिनि माण्हू त उहो धाड़ेल वग़ैरह उन्हनि खे त कुझु न चवनि। न उन्हनि खे कुझु न चवनि। अहिड़ो पाणी लॻो पियो आहे हेॾे हे शाह बेलो धाड़ेल वग़ैरह त पोइ पुलिस जो हिन पाणीअ में ऑपरेशन कामयाबु हेॾे किथे वेंदो हेॾे ईंदी आहे न हेॾे त कान ईंदी आहे पुलिस। हेॾे अचु वञी नथो न हे पोइ माण्हू वग़ैरह अॻवा करे खणी था वञनि पुलिस चए असां बेले में वियासीं हीअं त माना कॾहिं ज़िंदगी में आई न कॾहिं सुकन बेली आई हाणे त का शइ न आहे हिते त आई न आहे। कॾहिं खां तो केतिरे अरसे खां न ॾिठी आहे बसि हिते महीनो खनि थियो त न आई आहे। न आई आहे। अच्छा हाणे हे पाणी लही वञे त पोइ कार्रवाई करे सघे पोइ त कार्रवाई करे सघे पोइ त पुलिस ऑपरेशन करे अहिड़े पाणीअ में त उहो कामयाबु ईंदो न वेंदो क्या वीचारे खां पाणी लॻो पियो पुलिस लहंदी न कचे में। हा पाणी लॻो पुलिस ॿेड़ी बि पासा न बीहंदी। अच्छा हड़ो कंहिंजी लहंदी न अंदरि लहे त जॾहिं जवान लहनि न। अच्छा भई पुलिस जो कमु न आहे लहण जो। धाड़ेलनि खे कीअं गिरफ़्तार धाड़ेल जॾहिं हुते अचे पाणी अचे त लहंदो जॾहिं उहा हूंदो न को वॾो सूबेदार हड़ो कंहिंजो लाहींदो धिका ॾींदो लहंदा पाणी त कान लहंदा। माना उहो धिकनि सां लहनि। हा बाक़ी ईअं ॿाहिरि त तो मां पिया फिरता ॼाण असां ग़रीबनि खे पिया हा ग़रीबनि खे पिया वठंदा हे धाड़ेला वठ हण ॿेड़ीअ में खण गाॾीअ में पुॼा थाणे ते असली धाड़ेलनि खे चवंदी न ॾुवार बि वठंदा आहिनि जेके न ॾुवार उन्हनि खे कीले वेंदा। पुलिस वग़ैरह हिते अचे ऐं ऑपरेशन करे धाड़ेलनि जे ख़िलाफ़ अहिड़े पाणीअ में कामयाबु कुझु ई कान्हे। हाणे त पाणी लॻो पियो आहे टुब सभु ताज़ा टुब लॻो पियो पाणी आहे जायद हर को दर पंदे बि लॻो पियो आहे को बबरनि ते को वणनि ते कोई कंहिं धिके में त धाड़ेल बि परेशान हूंदा बिल्कुलु सॼो मुल्क परेशान आहे। अच्छा हा न हे जो पाणी वधी वियो पोइ त धाड़ेल हिन मूं निकिरण ते मजबूर थी पोइ त शहर वेंदा ॿियो काॾे वेंदा। हिन में पुलिस ऑपरेशन छो नथो कामयाबु वञे? उन्हनि लांचूं न आहिनि जंहिंजे ज़रिए पाणीअ ते तरनि दाई झंगनि टिबान उन्हनि में अंदरि कान में वणनि टणनि में लिखिया पीठा आहिनि उन्हनि पुलिस कामयाबु वञी न सघंदी पाणी घारान हुतो हुतो वॾा उन्हनि पुलिस काॾो वेंदी माना उन्हनि खे दस्तरस ई न आहे कुझु ई न आहे पुलिस ईंदी आहे पुलिस असांजी अल्फक अचे में न धाड़ेल न कुझु बि न। हा हिते पुलिस असां वटि शाह बेलो घणो माना हितां खां परे चङो परे आहे असां माना ठिकाणा सभु उते आहिनि या तेगाड़नि ते हा हेॾे हिते न अल्फक अचे में न अलफ़ कचे में माना कोन आहे न हाणे जो हू धाड़ेल भला हिते जेके रहंदड़ हूंदा आहिनि अवाम जेके ॿिया ज़ातियूं उन्हनि खे त न चवंदा न कुझु असां कुझु उन्हनि जो माना न आहे उहो जेको धाड़ेलनि जे उन्हनि ते वञे ई कोन ओॾे बाबा आंदी त कान्हे ॾिसे थी ओॾे त वञी कान थी पर पोइ ईअं थी ग़रीबनि गुरबनि खे साटा सुटा आयूं वतियूं जेलियूं चांहि पाणी मानी टुकड़ो उन्हनि वटि खाधी वई साॻी पोइ हली वेंदी चई ऑपरेशन कई थी वञे। हाणे हेठो अचे पुलिस त ॻोठाणा ख़ौफ़ में अची वेंदा आहिनि या उहो पंहिंजो कमकार किर्त में लॻल हूंदा एतिरो ख़ौफ़ असां वटि न अंदाज़ो चंडो माण्हू हिते को बि न आहे लाज़मी न आहे बाक़ी हाणे पुलिस ईंदी लाज़मी शिरक माण्हू खे कीअं न जींदो जेके हाणे ॾिसी करे भॼी बिल्कुलु भाईदा ॼण मथां ई नागो नोड़ी नोड़ीअ मां नागो मिलनि ई न न न घटि मिलंदा न ॾसनि त बाबा उहो धाड़ेल हुते वेठा अथव हलो तव्हां सां गॾु मदद कयां ईअं हितां वारो को बि न चवंदो हा न पुलिस धाड़ेल नुक़सानु जेको आहे पोइ पइजी सघे त हाणे पुलिस 5 मिंटनि खां पोइ वेंदी हली वरी जो के रुकवण त उहे त डंडा मारी वरी साॻी लाइन त न अचे हे हेॾो पाणी बीठो आहे 11 फुट पाणी अची वियो आहे त पोइ इहो सम्झो था त हिन में पुलिस जो ऑपरेशन कामयाबु ईंदो ऐं धाड़ेलनि खे पहुचो
कामयाब थी वेंदो हर शइ ख़बर आहे पुलिस खे त काथे धाड़ेला आहिनि काथे न आहिनि हर शइ ख़बर आहे सच्चाईअ सां नथी करे सचाई सां बिल्कुलु नथी करे पई मसलो इहो ई आहे ॾोहारियुनि खे धाड़ेलनि खे किडनेपरनि खे उन्हनि खे नथी ॿधे न न न न बसि ईंदी त पंहिंजा ग़रीब ॿधियूं वेंदी हली साईं असां धाड़ेला ॿधी आयासीं अच्छा धाड़ेला सुठो वठण न ॾींदा ईंदी त पुलिस उन्हनि खे सॼी ख़बर हूंदी त जेको आहे त पुलिस अचे थी पई पंहिंजा ऑफिसर कई हेठियां ॿधल हूंदा कोई रस्ते सां ॾसींदो साईं पुलिस अचे थी अच्छा हा उन्हनि वटि माल नेटवर्क सॼो मौजूदु हा हा उहो उन्हनि जी लाइन आई सम्झो सॼी उन्हनि खे हा सॼी उन्हनि खे ख़बर पए थी पुलिस जो अचे त अचे छा थी पुलिस अचे त लांचन ते अचे पुलिस खे सॼी ख़बर आहे साईं लाइचुनि ते अचे ऐं धाड़ेलो फायर कनि उन्हनि जे मथां डीएस शइ आहे न पुलिस वटि बि आहे न हर शइ ईअं थोरा ई आहे धाड़ेला को पाण वटि कान था ठाहिनि कोई बि सामान या को मसालो अचे त हुकूमत खां हथियार उन्हनि वटि कान हूंदा हथियार इहो जेको आहे त अवाम जो ई कमु आहे कोई कंहिंसां थो मदद करे कोई कंहिंसां थो करे धाड़ेलनि जी बि आहे न फोन ते कांटेक्ट अचे में बि उन्हनि जा सपोर्टर आहिनि सपोर्टर आहिनि ग़रीबनि खे पुलिस मोटी थी वञे त उहो ग़रीबनि खे था मारनि त तव्हां असांखे ॿधायो था तव्हां ॾसियो था टिकाणा कैमरामैन शोएब पठान ऐं जावेद गुंजो सां शौकत नूनारी सिंध टीवी न्यूज़ अलफ कचो